अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चारूं आख़िरकार हाणे रिश्ता ख़ान खे माराए छॾींदो। छा जाबिर ख़ान हाणे सिकू खे मारे उन जो सॼो इल्ज़ाम रिश्ता ख़ान मथां हणंदो। छा रिश्ता ख़ान आख़िरकार सावण सां गॾु थी करे जाबिर ख़ान खे टांडा ॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बेल न कंदो काफ़ी असांजी हौसला वधे थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञे टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहानी अपडेट ॾींदा रहो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त रुंडा जेको आहे शेरू ऐं मुराद खे साफ़ साफ़ चई छॾींदो। तव्हां खां जेतिरो जल्दी थी सघे तव्हां हाणे अहिड़ी सलाह कयो ऐं अहिड़ी प्लानिंग ठाहियो जंहिंमें नांग बि मरे ऐं लठ बि बचे। मतलब त चाकर खान मरे त असांखे को नुक़सान न पहुचे। शेरू चवंदो त रुंडा बस तूं परेशान न थी, तूं इन ॻाल्हि जी टेंशन न कर। असां अहिड़ो को तरीक़ो सोचींदासीं जो चाकर खान असांजे अची पेरनि में झुकंदो। चाकर खान खे मारे तव्हांजी दिलि ठारींदासीं ऐं तव्हां पुट जो मतलब गुलशेर जो प्लान कंदासीं। त तव्हांखे इन ॻाल्हि जी टेंशन करण न घुर्जे। हर हाल में इन चाकर खान खे मारे सभु प्लान पूरा कंदासीं। रुंडा चवंदो त शेरू बस तव्हां खां जेतिरो जल्दी थी सघे तव्हां इन रुंडे खे मारे ऐं मुंहिंजी दिलि ठारियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे उहो घणो परेशान हूंदो ऐं कासिम खान हुनखे चवंदो त तूं परेशान न थी, तोखां जल्दी जेतिरो थी सघे या त तूं सावल खान खे घुमा। अगरि जेकॾहिं तूं सावल खान खे घुमाए नथो सघे त पोइ तूं इन सिकू खे ज़हर ॾेई ऐं उनखे पूरो करे छॾ ऐं पोइ उनजो सॼो इल्ज़ाम जेको आहे चाकर खान जे मथां हणे छॾ। ऐं पोइ चाकर खान ॼाणे चाहे सिकू जा मैटर ॼाणनि ऐं पोइ इहे पाण में अटकजी वेंदा ऐं पोइ असां इन विच में फ़ाइदो वठी पोइ सावल खान ऐं चाकर खान खे मारे छॾींदासीं। त पोइ सभु हिसाब किताब पूरा करे छॾींदासीं। जाबिर खान चवंदो त कासिम खान तो इहो सलाह सुठो सोचियो। बहरहाल अगरि जेकॾहिं सिकू असांजे रुख न चढ़े त पोइ असां हुनखे कॾहिं बि मारे न सघंदासीं, न ई असां सावल खे को नुक़सान पहुचाए सघंदासीं। छो जो सावल खान अहिड़ो त कमीनो आहे जंहिं असां चाल हुन लाइ सोचींदासीं त पोइ उहो चाल असांजे ख़िलाफ़ थी वेंदो ऐं सावल खान पोइ असांखे माराए छॾींदो। कासिम खान चवंदो त तूं परेशान न थी, सावल खान खे चुरण जो मौक़ो न ॾींदासीं, न ई उनखे चाल ॾींदासीं। बसि उनखे मारे हाणे पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।